कई तोखे अरबी असांजो इमाम लंघियासूं लकन मां लॻी तुंहिंजे लाम भले क्यों भलायूं भले जाए जाम सदा तो ते सैयद सलातूं सलाम सदा तो ते सैयद सलातूं सलाम सला शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद बारिक अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एक फरमान आहे त 5 शयूं पाण में लाज़िम मलज़ूम आहिनि जहिड़ा पेर तव्हां ख़ुदा सां हलंदा ओड़ो हिसाब रब तव्हांखे ॾींदो उहे 5 शयूं तव्हांखे ॿुधायां उन सां गॾोगॾु ॿियूं बि कुझु शयूं हदीसनि में अचनि थियूं पाण फरमाई जॾहिं तव्हां शिरक कंदा अल्लाह तव्हांजी रोज़ी तंग कंदो इन्हनि गुनाहनि खां माफ़ी ऐं तौबा करियूं फरमाई जॾहिं तव्हां शिरक कंदा त अल्लाह तव्हांजी रोज़ी तंग कंदो जॾहिं तव्हां शिरक खां तौबा कंदा रब रोज़ी तव्हांजी कुशादी कंदो शिरक कंदा त रोज़ी तंग थींदी हिकु ॻाल्हि ॿिए नंबर ते शिरक कंदा अल्लाह तव्हांजे दिलि मां महबतूं कढी वठंदो निफ़रतूं भरे छॾींदो ॿिए नंबर ते पाण फरमाई जॾहिं तव्हां वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा इहे गुनाह उहे आहिनि जेके असांजे मुआशिरे में आम आहिनि फरमाई जॾहिं तव्हां वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा त अल्लाह तव्हांखे लठ कोन हणंदो वाइदे वर्ज़ी जे करे अल्लाह तव्हांजा दुश्मन तव्हां ते मुसलत कंदो तव्हांजा दुश्मन तव्हां ते मुसलत अॼु वाणिया असांजा दुश्मन आहिनि मज़हबी तौर ते हिंदू असांजा दुश्मन आहिनि अॼु उहे असांजे मथां मुसलत आहिनि अबा कारखाने जा धनी केरु आहिनि अक्सर वाणिया आहिनि असीं जॾहिं सारियूं वठंदा आहियूं असांजे इलाइक़े में त असांखे 1000 रुपया किलो मिलंदो आहे वरी जॾहिं सारियूं उन मां जॾहिं सारी तयारु थींदी आहे ॿिज मां त उहा असांखां 700 रुपया मण बि कोन वठंदा आहिनि वॾियुनि मिंटनि मिलण खां पोइ जहिड़ो हींअर तव्हांजे कमांड सां हाल थियो आहे ईअं ज़मींदारनि खे ज़लील कंदा आहिनि अल्लाह जे रसूल फरमायो जॾहिं वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा अल्लाह तव्हांजा दुश्मन तव्हां ते मुसलत कंदो अब ॻाल्हि सची अथई अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि सची आहे चओ असांजो ईमान आहे नबी जे ज़बान में निकितल ॻाल्हि चओ सची आहे अल्लाह जे रसूल फरमाए जॾहिं तव्हां अल्लाह जे हुकुम जी परवाह न कंदा अल्लाह जे हुकुम जी परवाह न कंदा अल्लाह तव्हांजा पंहिंजा पाण में झेड़ा वधाईंदो अल्लाह जे हुकुम जी परवाह न कंदा रब तव्हांजा झेड़ा तव्हां में वधाईंदो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं तव्हां ज़कात उशर ॾियणु बंदि कंदा अल्लाह आसमान खे हुकुम कंदो त मींहुं वसाइण बंदि कर ज़मीन खे हुकुम कंदो त पाणी पंहिंजे खे झको कर आबादियुनि खे हुकुम कंदो त बरकतूं घटाए छॾियो जॾहिं तव्हां ज़कात उशर ॾियणु बंदि कंदा ऐं ज़मीनदारनि खे चवां थो ख़ुदा जे वास्ते पंहिंजे आबादियुनि जूं ज़कातूं कढो ऐं अल्लाह खे तुंहिंजे हाल ते एॾो रहम थो अचे जेतिरी महिनत कंदे रब पंहिंजो हिसो घटाईंदो अल्लाह खे तुंहिंजे पघर जो अहसासु आहे कुदरती ॿनी मां सोन जी देग निकिती बिना महिनत जे शरीर चीपती ॾे छो त महिनत तो कोन कई तो वधीक महिनत कई थर जूं ॿनियूं आहिनि तो ॿिज पोखियो तोखे आबादी मिली न को भाण न को पाणी कुदरती पाणी ते शरीर चवे थी ॾही पती ॾे छो तुंहिंजी महिनत वधी पर तुंहिंजी ही हिते वारियूं ॿनियूं आहिनि जिते तूं भाण बि ॾी जिन ॿनियुनि खे तूं दवाऊं बि ॾी डीज़ल बि ख़र्च थिए शरीर चवे थी हिते 20 पती ॾे त तुंहिंजी महिनत आहे अल्लाह खे तुंहिंजे पघर जो अहसासु आहे वमा क़दरुल्लाह हक़ क़दरी रब क़दुरु करे थो तव्हांजे पघर जो रब खे क़दुरु आहे पर अञा बि तो वधीक महिनत कई माल मता ढोर ढगा सोन चांदी तो वॾी महिनत खां पोइ हासिल कयो शरीर चवे थी हाणे 40 पती ॾे छो तो मुंहिंजी महिनत वधीक आहे आम पैसे में 40 पती आबादियूं महिनत सां कयो उते 20 पती थर वारी उते 10 पती कुदरती सोन जी दे 5 पती तुंहिंजी महिनत जो इन करे आबादियुनि जा उशर कढो ज़मीनदारो जेको आबादी जो उशर कढे थो न अल्लाह जो कसम उहो ज़िंदगी भर ॿियनि खे ॾस ॾींदो भले निमाज़ न पढ़े पर उशर कढण खां पोइ महसूस कंदो त अल्लाह मुंहिंजे आबादियुनि खे की मुसीबतनि खां बचायो आहे उशर कढण फर्ज़ अथव फर्ज़ जी निमाज़ फर्ज़ जी उशर फर्ज़ अथव आबादियुनि जा उशर कढो रब जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगे वसंदी अल्लाह मुसीबतनि खां बचाईंदो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं तव्हां गुनाह खे गुनाह कोन सम्झंदा तॾहिं पाण फरमाए अल्लाह तव्हां में बीमारियूं वधाए छॾींदो अल्लाह गुनाह खे गुनाह कोन सम्झंदा अॼु असीं गुनाह खे गुनाह कोन सम्झूं ॾाढ़ी लाहिण गुनाह आहे गुनाह कोन था सम्झूं
बेपर्दगी गुनाह है, गुनाह कोन था समझूं। नियाणी लायक विहारण वॾे खां वॾो गुनाह है, गुनाह कोन था समझूं। अबा सची ॻाल्हि आहे, गुनाह कोन था समझूं। ॾाढा मुड़ुस आहियूं फरमायूं ऐं नियाणी ॾियण खां पोइ नियाणियुनि खे हक़ ॾियण लाइ तयारु कोन आहियूं। नियाणी जा हक़ खाए वेठा आहियूं ॿनी ॿारो ॾियण मां। असांजे मज़हब में जहिड़ो कर ईअं आहे त जहिड़े नियाणी खे कोन को जेको नियाणी जो हिसो खाए थो, हिसा पती खाए थो, क़यामत ॾींहुं अल्लाह रसूलनि नबियनि वलियनि कुतुबनि गौसनि अब्दालनि आलमनि हाफ़िज़नि तहजुद गुज़ारनि जे मुंहं ते उन ज़ालिम खे घुराए ॿुधाईंदो नबियनि खे, ही उहो तव्हांजो उम्मतियो जंहिं ॿियनि जा त हक़ खाधा पर पंहिंजी भेण खे बि माफ़ कोन कई। अधु मुंहिंजो जिस्म मुकमल तौर ते सुकाए, बाक़ी अधु जिस्म मुंहिंजो सलामत हूंदो। नबियनि खे ॿुधाए वेंदो ही उहो माण्हू थो जंहिं पंहिंजे भेण जा बि हिसा खाधा। पंहिंजे भेणनि जा हिसा न खाओ, उन्हनि खे पंहिंजा हक़ अदा करियो। असीं चवंदा आहियूं जेको रस्ते रोड ते बि फुर करे उहो लोफर आहे, ज़ालिम आहे। जेको ॿिए माण्हू धारे खां फुरे उहो ज़ालिम, जेको पंहिंजी भेण खे फुरे उहो चङो मुड़ुसु आहे, उहो इमामत जो हक़दार आहे, उहो नेकोकार आहे। इन खां मथे केरु ज़ालिम? फरमाए जॾहिं तव्हां गुनाह खे गुनाह न सम्झंदा, अल्लाह तव्हां में बीमारी वधाईंदो। अचो इन्हनि गुनाहनि खां तौबा करियूं, तौहीद खे वठूं, शिरक खे छॾियूं। अल्लाह असांजे मथां रहमतनि जा मींहं वसाईंदो। आख़िरी ॻाल्हि, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी मुलाक़ात अफलातुन सां थी। दुनिया जो वॾो दाना माण्हू हो। मूसा अलैहिस्सलाम खे चई हिकिड़ो सुवालु सुझे पियो, को जवाबु नथो ॾे, महिरबानी कर नेक आई पढ़ियल कढ़ियल आई मूंखे जवाबु ॾे। मूसा अलैहिस्सलाम फरमाए चाचा कहिड़ो सुवालु आहे? इहो सुवालु इहो आहे, आसमान खां वठी ज़मीन ते ही पूरी दुनिया कमाण थिए, दुनिया जो टोटल मुसीबतूं तीर थियनि, ख़ुदि ख़ुदा तीर हणे, ॿुधाए त इन तीर खां कीअं बचूं? अब आहे का बचण जी सूरत? भॼी भॼी आसमान खां त कोन निकिरंदासीं, लिकी लिकी ख़ुदा खां त कोन लिकंदासीं। ज़ाहिर ॻाल्हि आहे त ख़ुदा जी अॻियां जे ॿुधाए मुसीबत खां कीअं बचूं? मूसा अलैहिस्सलाम फरमाए मूं सम्झो को ॾुखियो सुवाल थो करे, हिते सफ़ा प्राइमरी वारो सुवालु आहे। जवाबु बिल्कुलु सवलो आहे, जेको ख़ुदा तीर हणे पियो इन जो पासो वठी बि, जेको ख़ुदा तीर हणे पियो इन जो अबा बंदूक वारे जो पासो वठंदे त बची वेंदे, पर बंदूक वारे जो आॾो आहे त उहो टड़ाक थींदो, वञी भाउ खे लाल बती पहुचाईंसि बराबरि। पर जेकर बंदूक वारे जो पासो वठई त बची वेंदे। चाहे तो त अल्लाह जे इन तीर ऐं पकड़ खां बचूं त पोइ अचो ख़ुदा जो पासो वठ, अचो क़ुर जो पासो वठ, अचु मस्जिद जो पासो वठ, अचु कलमे जो पासो वठ, दीन जो पासो वठंदे मुसीबतनि खां बची वेंदे। ज़ोर छॾे कर ज़ारी ज़ारी, मौत मथे ते मारी मारी, वतन तुंहिंजो वारी वारी, क़बर अंधारी कारी कारी, निज मशालो कोते माग, दुनिया दर गुज़र जो माग। वण छॾे विया फोट घणा, खाई वेठा खोट घणा, ॻाढ़ा ॻाढ़ा घोट घणा, कलर फिटी थिया कोट घणा, विया वञनि खे ॾेही ॾोहाग, दुनिया दर गुज़र जो माग। हाकिम हक़ घणी, आयो उन ते अजल खणी, हिकदमि हुक्मा हुकुम हणी, तख़्ती चाढ़ी तख़्त धणी, ॾिनई विसारे राणिन राग, दुनिया दर गुज़र जो माग। अजन अगूणिन भेणिन भाॻिया, ॾूर विलायत कही वाॻिया। अॼु भाॻिया उन्हनि भेणियुनि ते कोन थी, विया वॾे सफ़र ते। जी साईं असदुल्ला ॿुधाए पियो त गाॾी बीठी आहे पर गाॾी जा धणी कोन हुआ, बंगलो पियो आहे पर बंगले में को ॿुहारी कढण वारो कोन्हे, माइक पिया आहिनि पर कासिमी नज़र कोन थो अचे, ख़ालिद मामू सूमरो नज़र कोन थो अचे, मजमा उहे स्टेज साॻियां पर सैयद अब्दुल मजीद नदीम कोन थो नज़र अचे। अॼु न अगूणिन भेणिन भाॻिया, ॾूर विलायत कहीं वाॻिया, बनी वनी जा वारिस जाॻिया, मालिक ॿिया थिया माल त साॻिया। दर ते धारिन भोरी भाग, दुनिया दर गुज़र जो माग। राज वॾेरा राज न तुंहिंजो, तूं कंहिं ॿिए जो ताज न तुंहिंजो, मौत मियां मुहताज न तुंहिंजो, आई उन इलाज न तुंहिंजो, हिकदमि हणंदई पट ते पाग, दुनिया दर गुज़र जो माग। अल्लाह खां दुआ जेके जुमला चयमि अल्लाह से क़बूल फरमाए, इन्हनि गुनाहनि खां असांखे बचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह जो पासो दीन जो पासो वठूं, अचो उलमाए हक़ सां गॾिजूं, हिन जमात जमियत उलमा इस्लाम सां गॾिजूं। ही झंडो जमियत उलमा इस्लाम जो नबवी झंडो अथव, अचो पंहिंजे हर घर ते नबवी झंडो हणूं, गाॾियुनि ते नबवी झंडो हणूं, नबवी झंडो लॻल हूंदो। अल्लाह जो कसम, अल्लाह ईंदड़ मुसीबतूं असां तां टारे छॾींदो। वॾो बरकत भरियो झंडो अथव, सियासी झंडो बि आहे पर नबवी झंडो बि आहे। इहो ई सबबु आहे जो अॼु सभु मज़हबी तनज़ीमनि में कारी अछी पटी ज़रूरु रखियल अथई। पोइ भले असांजे देवबंद में न हुजे पर कारी अछी पटी मजबूरी आहे, छो त नबवी झंडो आहे। अब बरेलियुनि जो झंडो ॾिठो अथव, हींअर जेको जहिड़ो 7 रंगो झंडो आहे, शुरू में उनमें जमियत जो झंडो ज़रूरु कारी अछी पटी, इहा नबवी झंडो आहे। अल्लाह खां दुआ त अल्लाह से महफ़िल खे क़बूल फरमाए। जलसो 5 दिसंबर वारी यादि आहे तव्हांखे, विसरी वई ॻाल्हि?
याद आए कहिड़ी तारीख़ आहे 25 दिसंबर भरपूर अंदाज सां शिरकत बि करणी आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे त तव्हांजो ज़िलो आहे तव्हांजे ज़िले खां तव्हां सां मदद बि वठंदा ताउन वठंदा ऐं सम्झां थो उहो मसइलो आहे उन में तव्हां ताउन बि करियो वधि खां वधि कोशिशि करियो दोस्तनि खे मोबाइल में संगतनि में मैसेज करे वधि खां वधि हिते जलसे में शिरकत करियो इन खां पोइ जीअं कुझु चिठियूं आयूं आहिनि त मोहम्मद इस्माइल जी वालदा ठीकु कोन्हे को ऐं हैदरी भाउ जी बि वालदा ठीकु कोन्हे उनजे लाइ बि दुआ घुरणी आहे मरहूम अब्दुल लतीफ़ सियाल जे रूह जे सवाब जे लाइ उनजे लाइ बि कुल पढ़णा आहिनि ऐं अब्दुर सियाल जे लाइ बि दुआ घुरणी आहे उबैदुर रहमान जे लाइ ऐं मरहूम अब्दुल करीम खोस जे लाइ दुआ करणी आहे बिस्मिल्लाह सां गॾु 3 दफ़ा कुल पढ़ो पंहिंजे अज़ीज़नि दोस्तनि माइटनि रिश्तेदारनि खे सभु गॾिजी दुआ घुरूं उनजे लाइ जीअं निमाज़ में अतिहात में वेहंदा आहियूं इन अंदाज़ में वेहो अल्लाह खां पिनण जो तरीक़ो सुठो इहो आहे पिनण वारे अंदाज़ में पिनणा थी वेंदासीं यकीनन रब असांजे हथनि खे ख़ाली कोन मोटाईंदो हज़रत मुआविया बिन मुआविया नबी साईं जो सहाबियो तबूक जी लड़ाई में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विलो आहे मदीने खां 1100 किलोमीटर परे अबा ॿुधो पिया 1100 किलोमीटर परे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेला मुआविया बिन मुआविया साहबी मदीने में वफ़ात कई मलाइकनि उनजो जनाज़ो खणी कांधी थी उनखे तबूक में खणी आया अल्लाह जे रसूल चईं जे मथां जनाज़ो पढ़ियो पोइ वरी मलाइक उनजे जनाज़े खे मदीने में खणी आया उते दफ़न थियो साहबा पुछियोसीं इन माण्हू जो एॾो दर्जो जो इन जा कांधी मलाइक थिया आहिनि खणी आया आहिनि तबूक 1100 किलोमीटर तव्हां जनाज़ो पढ़ियो वरी वापसि खणी विया ख़ैर तो हो कहिड़ी नेकी पाण फरमे इहो साहबी कुल हो अल्लाह खे घणो पढ़ंदो कुल हो अल्लाह जे बदले में रब उनखे नबी जो जनाज़ो नसीब करायो रसूल उनजे मथां जनाज़ो पढ़ियो बिस्मिल्लाहिर रहमान रहीम कुल हो अल्लाह अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमान रहीम कुल हो अल्लाह अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमान रहीम अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यकुल कुफुवन अहद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद या वदूद या ज़ल अर्शिल मजीद या मुबीद या फ़आल लिमा युरीद असलुक बिनूर वजहिक अल्लज़ी मला अरकान अर्शिक व असलुक बिक़ुदरतिक अल्लज़ी क़दरत बिहा जमी ख़ल्क़िक व असलुक बिरहमतिक वसिअत कुल्ल शैइन ला इलाहा इल्ला अंत या मुग़ीथ अग़िथना या मुग़ीथ अग़िथना या अल्लाह दुनिया आख़िरतियूं भलायूं नसीब फरमा दुनिया बुराइनि खां बचा ईमान के इस्लाम के एहसान के कामिल बना ख़ात्मो ख़ैर सां फरमा कर्ज़नि खां मर्ज़नि खां मुसीबतनि चचा या अल्लाह इल्म में अमल में उमिरि में ज़िक्र में रोज़ी में बरकत अता फरमा जेके बीमार आहिनि उनखे सेहत कामिल नसीब फरमा ऐं अल्लाह मरीज़ आहिनि उनखे शिफ़ा कामिल नसीब फरमा अल्लाह जेके कर्ज़ी आहिनि उनजे कर्ज़ जो इंसाफ़ फरमा जिनजे मसल में परेशान आहिनि उनखे इज़त वारा खे घर नसीब फरमा अल्लाह अल्लाह सर ते सभु तोखां पिनण आया आहियूं असां ख़ाली न मोटा असांजा हथ गुनाहगार ज़िबानूं गुनाहगार असांजे गुनाह तूं पंहिंजे महबूब नबी जे वाहिल लुड़कनि जे सदके असांखे माफ़ फरमा अल्लाह असीं सभु पिनण वारी सूरत ठाहे वेठा आहियूं असां वटि को पिनण जे अंदाज़ में ईंदो आहे उनखे बि को ख़ाली हूंदो आहे अल्लाह तूं त रहमान आहीं कल तूं कहार तूं सतार तूं मुख़्तार तूं मंठार तूं पातार मार तूं तोखां सवा कान्हे तणी सुणालम जा धणी अल्लाह असांजो रणनि खे चीखनि खे तूं ॿुध असांखे माफ़ फरमा असांखां तूं राज़ी थी मुंहिंजा रब जेके बिस्मिल्लाह सां गॾु कुल पढ़ियासीं उनजो सवाबु तुंहिंजो महबूब इमामुल अंबिया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बख़्शूं था उनजे यारनि खे उनजे असहाब खे उनजे आले बैत खे बख़्शूं था शोहदाए बदर शोहदाए करबला खे बख़्शूं था अल्लाह उनजे सदके असांजे अज़ीज़नि माइटनि रिश्तेदारनि जे क़बरनि खे जन्नत जे बाग़नि मंझां बाग़ बना अल्लाह जन लाइ असां कुल पढ़ियासीं उनजे क़बरनि ते बाग़नि मंझां बाग़ बना उनजे क़बरनि मथां वॾ फुड़ा मींहं वसा अल्लाह तूं उन्हनि खां राज़ी थी उनखे माफ़ फरमा सॼी महफ़िल खे जिन दोस्तनि प्रोग्राम कयो एॾो वॾो अल्लाह उनजे प्रोग्राम खे उनजे ख़ैर ख़ैरात खे उनजे दाणे दाणे खे
अल्लाह तू कबूल फरमा मुंहिंजा रब तुंहिंजो महबूब नबी असांखे न्यापो ॾिता अल्लाह वटि क़बूलियत हले थी क़बूलियत दाना ही कोन थी हले अल्लाह असां क़बूलियत पिनूं था अल्लाह असां खे क़बूल फरमा रब असांजे हथनि फरमा हिननि दोस्तनि जे क़दमनि खे हिन जे दाणे दाणे खे क़बूल फरमा अल्लाह असांखे क़बूलियत ॾे असांखे क़ाबिलियत तो वटि कोन थी हले क़बूलियत हले थी मुंहिंजा रब सॼी जमात खे मदीने जो दीदार नसीब फरमा रोज़े रसूल जी ज़ियारत बैतुल्लाह जो तवाफ़ नसीब फरमा अरफात जी हाज़िरी ज़मज़म जी लप नसीब फरमा पूरी ज़िंदगी तूं पंहिंजे महबूब जी ग़ुलामी नसीब फरमा जिन वफ़ात करियूं त ज़िबान ते पाक कलम जारी फरमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमीन बिरहमतिक या रब।